आवाज अचे तो खोलियो के ना ध्यान दियो क्या दर बंद करना सिन तर नहीं दर भले छो ई धार देई तारा पोछो धार ओके 1 2 3 4 ताके चवंदम हथ पर करो तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी शोज़ में भलीकार ऐं जीअं त मां आहियां जो होस्ट मौलाई वसीम। सो अॼु जेका असांजी टॉपिक आहे इरशाद जागीरानी त आहे जेको बिल्कुलु काफ़ी टाइम शाइर थी बि जेको आहे रहियो आहे ऐं हाणे उहो सिंगर थियणु थो चाहे। मूंखे लॻे थो मुमताज़ मलाइक खे कटे वेंदो, कटे न अॻे निकिरी करे। सो शुरू कयूं था वीडियो, पर दोस्तनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं का यार कमेंट त कयो। हा यार कमेंट कजाओ। सो गानो पहिरियां मां पाण थो ॻाए ॾिसां, पोइ तव्हांखे ॿुधायां थो। ॾाढियूं दिलि में तवायूं आहिनि, दिलि में बबड़ पायूं आहिनि। ऐं फुल सॉन्ग बिल्कुलु असांजे चैनल ते तव्हांखे फुल गानो मिलंदो, पर असांजे चैनल सब्सक्राइब यार ज़रूरु कजो। सो ॾिसो रिकॉर्डिंग ऐं रिकॉर्डिंग खां बाद में उहो गानो। महिरबानी। आवाज अचे तो खोलियो के ना ध्यान दियो क्या दर बंद करना सिन तर नहीं दर भले छो ई धार देई तारा पोछो धार ओके 1 2 3 4 ताके चवंदम हथ पर करो तो ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिल में बबड़ पायूं आहिनि। हाँ इन ही तरीके से चढ़ो सही है। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिल में बबड़ पायूं आहिनि। केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पोछो ख़्वार कई। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि, दिलि में बबड़ पायूं आहिनि। केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोछो धार कई, ओ प्यार ॾेई प्यारा पोछो ख़्वार कई। ख्वार कई त्रिम त्रिम गोढ़ा अखियुनि मां किरां दई शहर जो छॾींदो साईं, यादींदो साईं, यादींदो साईं। वञण खां पोइ पंहिंजे यारनि जो क़दुरु थींदो आहे ख़बर थी, ख़बर थी। हीणे हाल मुझे ते अॼुकल्ह काई बि न नज़र थी, नज़र थी।